औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां हाँ मोहम्मद सुलेमान आरी जो अज 17 मार्च 2025 जो ॾींहुं आहे ऐं जो असांजो मौज़ू आहे फैज़ महमद फेड़ाई आरीते जे नस्ल जो शजरो बयान करणु। फैज़ महमद आरी जो फेड़े वारनि आरीजनि मां लॾे अची ॻोठु ख़ैर महमद आरीजा में रहाश पज़ीर थिया। फैज़ महमद खे 2 पुट आहिनि, मोहम्मद, ख़ैर महमद। महमद खे 2 पुट आहिनि, फैज़ महमद, शाह महमद उर्फ़ शाहन। ख़ैर महमद खे 3 पुट आहिनि, ग़ुलाम सरवर, हाजी अहमद, ग़ुलाम शबीर। फैज़ महमद खे 2 पुट आहिनि, अल्लाह ॾिनो, अब्दुल सत्तार। ग़ुलाम सरवर खे 4 पुट आहिनि, सिराज अहमद, मेराज अहमद, एहसान अली, मोहम्मद मूसा। हाजी अहमद खे 6 पुट आहिनि, अली गुल, नज़ीर अहमद, वज़ीर अली, ज़मीर अली उर्फ़ सन्नो, मीर महमद उर्फ़ मीरो, मुनव्वर अली उर्फ़ मुन्नो। ग़ुलाम शबीर खे 1 पुट आहे, हसनैन। अल्लाह ॾिने खे 2 पुट आहिनि, मोहम्मद, फैज़ महमद। अब्दुल सत्तार खे 4 पुट आहिनि, आमिर अली, सुहेल अली, शुएब अली, आसिफ खान। मेराज अली खे 2 पुट आहिनि, महताब अली, आफ्ताब अली उर्फ़ अफ़ी। अली गुल खे 1 पुट आहे, ख़ैर महमद। नज़ीर अहमद खे 3 पुट आहिनि, वक़ार अली, एहसान अली, अता हुसैन। वज़ीर अली खे 1 पुट आहे, वारिस अली। ज़मीर अली उर्फ़ सने खे 1 पुट आहे, समीर अली। जज़ाकल्लाह।